सिंध तरक्की पसंद पार्टी की जानिब से तीसरे रोज़ भी शहर में बढ़ते हुए गंदगी और शहर के तबाहाली समेत तहसील चेयरमैन की हट धर्मी और नाकिस कारकर्दगी के खिलाफ एहतजाजी धरना जारी रहा। शहर के बर्बादी का जिम्मेदार म्यूनसिपल चेयरमैन है। मुजाहिरीन का वश न्यूज़ से बातचीत। नौजवान चेयरमैन आयो, असां हिन में उम्मीदवार लगायूं पर अफ़सोस सां असांजे उम्मीदनि ते जेको आहे पाणी फिरी वियो। असां सम्झो था त हीउ कमु कढींदो, पर हीउ सरदार ज़ातो आहे, पंहिंजी ऑफिस में अचे कोन थो, सॼो ॾींहुं पंहिंजे बंगले ते वेठो आहे ऐं शहर में माइनो करे नथो। शहर जा जेके मेन चौक आहिनि सभु किना लॻाए पिया आहिनि, नालियूं अवल लॻियूं पियूं आहिनि, अमलो कोन्हे का, सभु वाइट कार्ड लॻाए पिया आहिनि ऐं कुझु वरी पंहिंजा माण्हू जेके अथसि उहे पंहिंजे बंगले ते कमु थो कराईंदो अचे। हाणे असां इहो मुतालबो था कयूं त जेके वाइट कॉलर आहिनि पहिरीं ॻाल्हि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। ॿी ॻाल्हि जेके अमलो आहे जेके बंगलनि ते जेके हिन जा मुलाज़िम रखियल उन्हनि खे बंगलनि खां ख़तमु करे शहर में सफ़ाई कराई वञे। मसइलो इहो आहे त जेको म्यूनसिपल आहे हिन में जेको हिननि खे 6 करोड़ मिलिया आहिनि रोडनि जे लाइ, त उहे बि हड़प करे खाई विया। म्यूनसिपल चेयरमैन शहर में नाजाइज़ करे वेठो आहे। मुख़्तलिफ़ रोडनि घिटियुनि ते बीठल गंदो पाणी, गंदगी जा ढेर पिया आहिनि। म्यूनसिपल वॾेरनि जे बंगलनि ते मुलाज़िम बीहारे उन्हनि जो बंगलनि ते सफ़ाई कराइनि था। हालांकि शहर जो सफ़ाई सुथराई करे बहितर आहे ऐं माण्हुनि खे अचु वञ जे लाइ वॾो दुश्वारी थिए थो। चेयरमैन पंहिंजी जेको आहे सो बोतारी में मगरूर पंहिंजे बंगलनि में एसियुनि में सुतो पियो आहे। टियों ॾींहुं आहे हिन खे जूं बि चक न पातो आहे। हे कुतनि जो ज़हर जेको आहे सो खाई वियो, मच्छरनि जा जेको आहे सो पैसा खाई वियो। उन खां अलावा हे रोडनि जी जेका बि हेॾी सारी करप्शन आहे, बीठल रोडनि ते गंदो पाणी ऐं ॿिया शहर जा काफ़ी मसइला आहिनि। हे पंहिंजे बंगलनि में एसियुनि में सुतो पियो आहे। असां इहो ई चवणु आहे जेकॾहिं आला अमरदारनि इन ते जल्दी फ़ौरन नोटिस न वरितो, हिन चेयरमैन खे न हटायो त असांजो हीअ एहतजाज परमुन एहतजाज पर तशद्दुद भी थी सघे थो। उनका मजीद कहना था कि जब तक हमारे 3 रोज़ा एहतजाजी धरने के जायज़ मुतालबात नहीं माने जाते तब तक हम एक और एहतजाजी सिलसिला शुरू करेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।